अचो त ॾिसूं त छा असां इन मसावत यानी क्वाड्रेटिक इक्वेशन खे मुकमल तौर ते इन जा जुज़ा कढी सघूं था। त मां तव्हांखे चवंदुमि तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं जुज़ा कढण जी कोशिशि कयो। अचो त हाणे हिनखे गॾिजी था कयूं। हाणे सभु खां पहिरियां त असां इन्हनि जे विच में जेको कॉमन नंबर आहे, जेको कोएफिशिएंट्स में, उनखे असां ॿाहिरि कढंदासीं यानी फैक्टर कंदासीं। त हिननि में 2 कॉमन आहे, पर 4 बि कॉमन आहे, छाकाणि त इहे टेई जेके कोएफिशिएंट्स आहिनि 4, 8 ऐं 12, इहे टेई 4 सां वंड थियनि था ऐं 4 जे खोड़े में इहे टेई अंग अचनि था। त असां वटि वॾो में वॾो जेको कॉमन फैक्टर आहे या कॉमन नंबर आहे जेको टिनिनि में मौजूदु आहे, उहो 4 आहे। एक्स ॿिनि में आहे पर एक्स टे में न आहे, त असां एक्स खे कॉमन नथा वठी सघूं। त असां पहिरियां 4 कॉमन वठंदासीं। हाणे अगरि असां 4 खे कॉमन वठूं त ॾिसो त अगरि 4x² मां असां 4 कॉमन वठूं त असां वटि सिर्फ़ु x² बचंदो ऐं नेगेटिव 8x मां अगरि असां 4 खे कॉमन वठूं त असां वटि नेगेटिव जो 2x बचंदो, छाकाणि त 8/4 असां वटि 2 थींदो आहे, त नेगेटिव 2x थी वेंदो। ऐं आख़िर में असां वटि नेगेटिव 12 आहे, त नेगेटिव 12 मां असां अगरि 4 कॉमन वठूं त असां वटि नेगेटिव जो 3 बचंदो। अच्छा, छा हाणे असांजो जवाबु मुकमल थी वियो? न, इहो अञा फैक्टर थी सघे थो। त असां जेको पढ़ियो हुयोसीं पहिरियां, त असां वटि जेको -2 आहे, इन जो जेको a प्लस b आहे उहो -2 जे बराबरि हुजणु खपे ऐं a इंटू b असां वटि -3 जे बराबरि हुजणु खपे कंहिं बि क्वाड्रेटिक इक्वेशन खे फैक्टर करण जे लाइ। इनखे तव्हां ईअं सम्झो त असां वटि a प्लस b जेको आहे उहो -2 जे बराबरि थियणु खपे ऐं a इंटू b असां वटि -3 जे बराबरि थियणु खपे। त असां वटि a बराबरि थी सघे थी -3 जे ऐं b बराबरि थी सघे थी 1 जे, छाकाणि त अगरि असां -3 खे ऐं 1 खे पाण में जोड़ कयूं त -2 ईंदो ऐं -3 ऐं 1 खे मल्टीप्लाई कयूं त असां वटि -3 अची वेंदो। त असां हिते वधीक लिखी सघूं था 4 मल्टीप्लाई में साॻियो ई, ऐं असां वटि हूंदो आहे x प्लस a। हाणे a असां वटि -3 जे बराबरि आहे त x -3 जे बराबरि थींदो ऐं ॿियो हूंदो आहे x प्लस b, त असां वटि थींदो x प्लस 1। त हाणे असांजो इहो जवाबु मुकमल थी वियो आहे ऐं असां मुकमल तौर ते उन इक्वेशन जा जुज़ा कढी छॾिया आहिनि। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं था। ऐं ॿी हिकिड़ी इक्वेशन खणूं था असां ऐं उनखे लिखूं था। त ॿी इक्वेशन असां खणूं था -3x² प्लस 21x ऐं -30। हाणे मां तव्हांखे चवंदुमि तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं हिन जा मुकमल तौर ते जुज़ा कढण जी कोशिशि कयो। अचो त हाणे हिनखे गॾिजी था कयूं। सभु खां पहिरियां ॾिसो त असां वटि कॉमन कहिड़ो आहे जेको टर्म टिनिनि में मौजूदु आहे। त 3 अहिड़ो टर्म आहे जेको टिनिनि में मौजूदु आहे, त असां 3 खे कॉमन वठी सघूं था। त -3x² मां अगरि 3 कॉमन वठंदासीं त असां वटि -x² बचंदो ऐं 21 मां अगरि असां 3 कॉमन वठंदासीं त असां वटि 7x बचंदो ऐं -30 मां अगरि असां कॉमन वठूं 3 त असां वटि -10 बचंदो। हिते असां वटि x² माइनस में आहे, त इनखे सॉल्व करण लाइ असांखे हरू तकलीफ़ खणणी पवंदी ऐं थोरो ॾुखियो थी वेंदो असांजे लाइ। त असां हीअं था कयूं, असां 3 जी जॻह ते -3 खे असां कॉमन था वठूं, त पोइ ॾिसूं था छा असां वटि थी थो वञे। त फॉर एग्ज़ाम्पल मिसाल जे तौर ते असां -3 कॉमन वठूं त असां वटि जेको -3x² आहे उन मां -3 ॿाहिरि अची वेंदो ऐं असां वटि सिर्फ़ु x² बचंदो ऐं 21x मां अगरि असां -3 कॉमन वठूं त इक्वेशन जी साइन जेका आहे उहा चेंज थी वेंदी ऐं असां वटि -7x बचंदो ऐं उन खां पोइ -30 मां अगरि असां -3 कॉमन वठूं त माइनस ॿाहिरि निकिरी आई त असां वटि प्लस जो 10 बचंदो। त हाणे असां वटि इक्वेशन कुझु इन तरीक़े जी थी वई आहे। हाणे उन खां पोइ असां वटि जेको -7 आहे असां उनखे a प्लस b जी सूरत में रखी सघूं था, जेको बराबरि थींदो -7 जे ऐं a इंटू b असां वटि बराबरि थींदो +10 जे। त असां कहिड़ा 2 टर्म्स खणूं जेके अगरि जोड़ कयूं त -7 जे बराबरि थियनि ऐं मल्टीप्लाई कयूं त 10 जे बराबरि थियनि। त असां -5 ऐं -2 खणी सघूं था, माना a खे -5 जे बराबरि कयूं ऐं b खे -2 जे बराबरि कयूं। त असां वटि जेका इक्वेशन थी वेंदी उहा थी वेंदी -3। हाणे a असां वटि आहे -5 त x -5 थी वेंदो ऐं b आहे -2 त x -2 थी वेंदो ऐं इन तरीक़े सां असां इन इक्वेशन जा जुज़ा मुकमल तौर ते कढी वेंदासीं।